गुज़री विया आहिनि। का चुरपुरी न आहे थी? उन मुजरिम जो नालो ॿुधा चाहे तो सां नाइंसाफ़ी कई आहे। पोइ खान साईं पंहिंजे इंसाफ़ जे तराज़ूअ खे मज़बूती सां पकड़जो। जेकॾहिं अॼु मुंहिंजो भाउ अकबर मूंसां गॾु हुजे हा न तव्हांखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया। वो तसां पाणे मुल्क में टाकोड़ा विझी ॾींदासीं। छोकिरी वारो मामलो कीअं आहे ऐं हू केरु आहे? मां सम्झां थो हू धोखो कंदा। मुंहिंजे भाउ खे मारियो अथनि। हाणे हिकु ज़ुल्म जो हिनजो हिसाब वठो। असां तव्हां सां गॾु आहियूं, भले जान हली वञे। असद खान तूं बेफ़िक्र थी वञ, मिठल सही थो चए। त हू ज़ालिम हिन मज़लूम खे मारे छॾिना। जेकॾहिं हू मरी भी पियो त असांखे कहिड़ो नुक़सान? अब जो भी मुसीबत आए निभाएंगे। क्या ये फैसला हमारे लिए सही रहेगा? ये तुंहिंजो मसलो ना, ये मुंहिंजो मसलो आहे। मूंखे रिज़ल्ट खपे। मां तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत थो ॾियां। मान खान सोचे वठ। ही जबर ऐं ज़ुल्म आख़िर ॾाढनि जे ॾे में कॾहिं ख़त्म थींदो? कमदार मूंखे लॻे थो त मुंहिंजी जागीर में का ऐसा नाइंसाफ़ी ज़रूर थी आहे। खाने असल मुझे इंसाफ खपे, इंसाफ खपे खान साईं, मुझे इंसाफ खपे। कमदार वो तो के चयो न त मुंहिंजी जागीर में का ऐसा नाइंसाफ़ी ज़रूर थी आहे। वञ ॾिसो कहिड़ा मज़लूम माण्हू आहिनि। मुझे इंसाफ खपे खान साईं, मुझे इंसाफ खपे, मुझे इंसाफ खपे। रुस्तम जल्द उन बदबख्त इंसान जो नालो ॿुधा चाहे तो सां ज़्यादती कई आहे। ज़बान खान मां तुझी जागीर जो वो सतायल इंसान आया। मुझी ज़मीन जी पटाई कई वई, मां ख़ामोश रहुसि। मुझे ठगा चोरी कया विया, मां ख़ामोश रहुसि। जॾहिं मुझे घर के सारे रख कर वियो, मां ख़ामोश रहुसि। पर ज़मान खान जॾहिं उहे बद किरदार मुझी इज्जत जे तरफ़ वधिया ऐं हुनजे अॻियां दीवार बणिजी वियुसि। खान साईं दीवार बणिजी वियुसि। बाबा साईं असां ग़रीबनि वटि हिकु चीज़ हूंदी आहे जंहिंखे असां इज़त चवंदा आहियूं, इज़त चवंदा आहियूं। इंसाफ़ खपे मूंखे खान साईं, इंसाफ़ खपे। रुस्तम असांजी जागीर में कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थी आहे। तो उन मुजरिम जो नालो ॿुधा चाहे तो सां नाइंसाफ़ी कई आहे। पोइ खान साईं पंहिंजे इंसाफ़ जे तराज़ूअ खे मज़बूती सां पकड़जो। मूंखां उन बद किरदार जो नालो ॿुधी तव्हांजा इंसाफ़ जा तराज़ू टुटी न पवनि, टुटी न पवनि। असांजो फ़ैसिलो अटल हूंदो आहे रुस्तम। हुनमें असांजो पंहिंजो रत बि शामिल थिए त उनखे भी सज़ा ज़रूर ॾींदुसि। तो मुजरिम जो नालो ॿुधा पोइ ॾिस त असांजे इंसाफ़ जा पलड़ा टुटनि था या हथ में मज़बूत हूंदा आहिनि। खान साईं पोइ ॿुधो हुन बद किरदार जो नालो। हुन बद किरदार जो नालो आहे शहबाज खान। शहबाज खान मुंहिंजी न्याणी जे मथे खां सरियाम चादर लाथी आहे ऐं मुंहिंजी न्याणी खूह में टपो ॾेई मरी वई। खान साईं मरी वई। मां तव्हांखे इंसाफ़ जे लाइ आयो आहियां। तव्हांजे खान साईं मूंसां इंसाफ़ कयो, मूंसां इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो। गरीब जे न्याणियुनि जा असां छप्पन ऐं छह ऐं चादर आहियूं। अॼु खां पहिरियों बि तो इंसाफ़ ॾिठो ऐं अॼु बि ॾिसंदे। कमदार वञ शहबाज खे मुंहुं आॾो पेश कर, जल्दी वञ।
सही खैर में घुराया तो शबाज खान तो हिन गरीब इंसान सां नाइंसाफ़ी कई आहे। दादा सही हे असांजा रांदीका आहिनि अहिड़ी माल बि असांजी दिलि चाहींदी तिन्हनि सां खेॾी भाञी भोरा करे उछला छॾींदासीं। मूंखे हिन ॻाल्हि जो जवाबु घुरिजे त तो हिन गरीब इंसान जे ॾियण जे मथे त चादर लाथी आई आहे न। दादा सही हे टके जे हारी जे करे तमाम मुंहिंजी बेइज्जती था कयो, मुंहिंजी इंसल्ट था कयो। हिननि टके जे हारनि जी न्याणी जा त कई परिस्तार हूंदा आहिनि। मुंहिंजो हिन जी न्याणी जे पोती ऐं रवे खे हथु लॻी वियो कहिड़ी क़यामत अची वई। बदकार इंसान तुझे या जुरत जो हिन मज़लूम माण्हू खे हिन टकनि जो हारी थो चई ऐं हुन जे न्याणी जे मथे ते चादर लाथी। मां तोखे पंहिंजो भाउ चवण में शर्म महसूस थो कयां। शर्म तोखे हिन गरीब इंसान खां माफ़ी वठणी पवंदी। दादा कॾहिं बि न। छा तोखे हितां जी अवाम ऐं पंहिंजी बिरादरी खाने आज़म इन जे लाइ न बणायो आहे त तूं हिते पंहिंजो कानून हलाए। हिन टके जे माण्हू खां कॾहिं बि माफ़ी मां कोन वठंदुसि। मूंखे बिरादरी खाने आज़म हिन लाइ कयो आहे त मज़लूमनि सां इंसाफ़ कयो। और छो न उन इंसाफ़ जी ज़िद में मुंहिंजो खून छो न अचे। शहबाज खान जेकॾहिं हिन गरीब इंसान खां माफ़ी नथो वठी तो पोइ कन खोले ॿुध हिन जागीर में मूंखे तूं नज़र न अची। बाक़ी रहियो तुंहिंजो हिसो उहो तोखे मिली वेंदो। सलमान खान इहो त वक़्तु ॿुधाईंदो त तुंहिंजो फ़ैसिलो मूंखे नुक़सान पहुचाए थो या तोखे। सलमान खान फैसले करण खां पोइ पछताइण सिखियो ई न आहे। शहबाज खान मां चवां थो त निकिरी वञे हितां। हाणे ॿुधा रुस्तम असांजे हथ में इंसाफ़ जा पलड़ा मज़बूत हुया या टुटी विया। वाकई खाने आज़म तव्हांजो फ़ैसिलो वठल हूंदो आहे। तव्हां वाकई खाने आज़म आहियो खान साईं। तव्हां वाकई खाने आज़म आहियो। न रुस्तम न ये पटका पेरनि में न सरनि ते सजदा आहे। ये असांजो शान आहिनि। शान असांजो शान मथे ते बहितर मथे ते। वाकई खाने आज़म वाकई सही था चओ। वाकई सही था चओ। खाने आज़म जिंदाबाद। खाने आज़म जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मूसा खान ॻाल्हि इहा आहे त शहबाज़ खान कॾहिं बि मूंसां सचो कोन थींदो। जेको पंहिंजे भाउ जो न आहे उहो मूंसां कहिड़ी सचाई कंदो। हाँ सिकंदर खान इहा ॻाल्हि सही चईं थो। त पोइ तुंहिंजी छा सलाह आहे? लिकी लिकी विढ़जे या साम्हूं अची? सिकंदर खान जेको कमु हले थो उन खे उअं ई हलण ॾे। ज़रूरी न आहे त पाण निर्वार थियूं। हाँ बाबा साईं मूसा खान सही तो चए। छो तो दुश्मन के ईअं खोखलो करे मारण जो मज़ो ई पंहिंजो आहे। जेकॾहिं असांजी उनखे ख़बर पइजी वई त हू होशियार थी वेंदो। सिकंदर खान असां उनजा ख़ामोशी में पेर करदासीं। ख़बर न पवंदी शाहबाज़ जो अची मथो लॻंदो। हाँ सिकंदर खान अदा वॾो सही तो चए। हाणे ॿुधाईंदासीं शाहबाज़ खे त जाबिर खान जिन न जिन।
ॾिस कीअं जवाननि जो खून जोश में आहे। असद खान सफ़र कीअं गुज़रियो? अकबर सफ़र तमामु बहितरीनु गुज़रियो। हाँ असद, तव्हां बि असां सां गॾु हलो। न सलमा, मां हली वेंदुसि, अहिड़ी का बि ॻाल्हि न। असद खान तव्हां गॾु असां सां हलो त भले हलो। न न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, मूं ॾे बाबा गाॾी मोकिली आहे। मुंहिंजे ख़्याल में त हाणे हलणु घुरिजे। असद खान ॾियो हाल अहवाल, सफ़र कीअं गुज़रियो? अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त। तव्हां ॿुधायो, ॻोठ ॿियो सभु ख़ैरु हुयो न? हा अमुन लॻो पियो आहे ऐं तव्हांजे अचण खां पोइ वधीक रौनक थींदी। असद खान हाणे तव्हां अची आया, असां ॾाढा ख़ुशि आहियूं। असद खान तव्हां सफ़र मां थकिजी पिया आहियो, अचो त हलूं। भतार बाबा अचे वठो गाॾी चाबी। अदा खजी थी खजी हिन में डोका थी। कुता जी मार पवे जेकमा बाज में तोरे मुझे खजू नी हे डुगी जो मानो आबा डुगी जो। अदा हे खजी थी खजी हिन में डोका होंदा थी। ने बागा जेको बे आए से पान पारक में खेलू। अच्छा कुता जी मार पे काते थी टिकण जेतरी खट ते विचार रिली में सुकून ना एतरो तले ते सुकून अचे तो। अदा असां जे गोट में हेड़ा न हुंदा छो? अरे ने भागा तड़ी तो के मां ते शहर वठी आयो आ ना, अन्या तो के मां होटल ते भी आइंदम शहर में विच बाजार में बेंदा थे। न न होटल ते मां बैंक जो मैनेजर होंदो मां चरिया निभागो होंदे पाण उठी आने को होटल सुन बैठे थी उठी। सलमा, तांजी तालीम किथे पहुती है पुट? का तकलीफ तो ना है ना?
बाबा साईं पढ़ाई असांजी पूरी थी वई ऐं मां ए ग्रेड खयो आहे। तकलीफ़ त का बि न आई। वाह वाह भेण, जबरदस्त, मुबारक हुजई। भेण असद कहिड़ी पोजीशन खई? अदा असद बि ए ग्रेड खयो आहे। वाह वाह, जबरदस्त। बाबा साईं अदी तालीम मुकमिल करे आई आहे, पोइ हिन ख़ुशीअ में पार्टी रखूं। हा बाबा, अदा सही थो चए, पार्टी त रखण घुर्जे। त पोइ जल्द में पंहिंजी धीउ खे हिकु सरप्राइज़ ॾींदुसि। बाबा वरी कहिड़ो सरप्राइज़? ॾिठल उहो वक़्तु अचण ॾे, उहो सरप्राइज़ बि ॿुधाईंदुसि। महक, इतनी आने में देर क्यों की तुमने? जाहिर सी बात है, घर में काम काज भी होते हैं। आपने फोन किया इसलिए मैं आ गई। अच्छा, मुझसे ज्यादा काम प्यारा है। अरे पागल, घर का काम मैं नहीं करूँगी तो और कौन करेगा? लेकिन प्यार तो मैं तुमसे ही करती हूँ। क्या करूँ, मुझे तुम्हें खोने का डर लग रहा है। अरे पागल, मैं सिर्फ तुम्हारी हूँ, तुम्हारी ही रहूंगी।